हाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त कराची में भत्तो न ॾियण ते होटल मालिक जे पुट ऐं ग्राहकनि खे क़त्ल कंदड़ ॿिनि जवाबदार ऐं हुन जे टिनि साथियुनि खे गिरफ़्तार कयो वियो। तर्जुमान जो चवण त रेंजर सिंध पुलिस ऐं इंटेलिजेंस मालूमात जी बुनियाद ते कराची जे इलाइक़े लियारी में लांगीवाड़ो ऐं मौला मदद में गॾियल तौर कार्रवाई कई वई। गिरफ़्तार कयल जवाबदारनि में सरवर बलोच, फाइज़ अली उर्फ फैज़ी, तमीम उर्फ फ़हीम, जमशेद ऐं शहराज शामिल आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 पिस्टल ऐं कुछ हैंड्स ग्रेनेड भी हथ कयो वियो। तर्जुमान जो चवण है त फाइज़ उर्फ फैज़ी सरवर बलोच जे चवण ते लियारी जे इलाइक़े खां खड्डा मार्केट में वाक़िअ बिस्मिल्लाह होटल जे मालिक मोहम्मद हनीफ खां भत्तो न मिलण ते 6 अप्रैल 2021 ते होटल में फायरिंग कई हुई, जंहिं जे नतीजे में होटल जो मालिक जो पुट अमानुल्लाह हिकु ग्राहक तॾे ते क़त्ल थी विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।